सिंध जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तान ऐं साथियुनि सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंध में पाणी जी खोट बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में मजमूई पाणीअ जी खोट हिन वक़्तु 34 सगुड़ थी वई आहे। जंहिं वक़्तु अवां सां मुखातिब आहियां 18 मई ते 2025 ते तव्हां सां मुखातिब आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इरसा ऐं वापडा जे होॾ सबबि सिंध में पाणीअ जी खोट 34 सगुड़ थी वई आहे, जेका हिन मई महीने जे ॿिए ॾहाके में इंतिहाई ख़तरनाक आहे। माना इंतिहाई ख़तरनाक छाकाणि त सिंध जे आगाटे ख़रीफ़ जी पोखाई न थियण खां पोइ विचोड़ो जेको ख़रीफ़ आहे उहो बि शदीद मुतासिर थी रहियो आहे। होॾां तूनसा खां गुड्डू बैराज ताईं रोज़ानी जेका 26 खां 30,000 एकड़ फुटनि जी पाणीअ जी चोरी आहे, उहा बि जारी आहे। उनखे बंदि न ॿधो वियो आहे। इन पाणीअ जी चोरीअ खे रोकण लाइ इरसा समेत सिंध ऐं पंजाब सरकार मुकमिल ख़ामोश आहे। ॿिए तरफ़ सिंध में पाणीअ जी बदतरीन खोट बावजूदि सिंध सरकार, सिंध जो आपाशिया वारो वज़ीर, आपाशी खाते जो सेक्रेटरी, सिंध जो वॾो वज़ीर ख़ामोश आहे। को बि उन्हनि तरफ़ां हिन सूरत हाल ते को रद्दमल नज़र न आयो। जेकी असां वटि अंग अखर पहुता आहिनि, जेकी मीडिया में अंग अखर जारी कया आहिनि, उन में सिंध में पाणीअ जी बदतरीन खोट आहे। पंजाब पोइ सीजी ऐं टीपी कैनालनि मां खड़त वधाए छॾी आहे। हिकु पासे सिंध सुके पई, पर हू पंहिंजे कैनालनि में वधीक पाणी खणी रहियो। सिंध जे समूरनि बैराजनि खे 1,05,000 क्यूसिक इंडेंट बावजूदि रुगो 40,000 क्यूसिक पाणी ॾिनो वियो आहे। जॾहिं त पंजाब जे रुगो ॿिनि गैर क़ानूनी फिलड कैनालनि, जिन में चिश्मा झेलम लिंक कैनाल आहे, उनखे 17,000 क्यूसिक, तूनसा पंजनद फिलड जेको लिंक कैनाल आहे उनखे 8,404 क्यूसिक पाणी ॾियण सां गॾु डैम बि भरी पई वञे। हिकु पासे सिंध सुके पई, ॿिए पासे डैम भरनि पिया। पंजाब सिंधु दरिया तां थल कैनाल में 7,500 क्यूसिक, डेरा गाज़ी खान में 5,500 क्यूसिक, मुज़फ़रगढ़ कैनाल में 5,500 क्यूसिक, कच्छी कैनाल में 600 क्यूसिक सां गॾोगॾु CRBC जा 15 क्यूसिक उहो पाणी खणे पियो। हाणे इन में 4,000 क्यूसिक खयो पियो आहे। चुनाव दरिया में ईंदड़ 28,600 क्यूसिक जो पाणी आहे उहो ख़ुदि पंजाब पाण खणे पियो। पंजनद वटि 10,000 क्यूसिक हुजण बावजूदि सिंध लाइ पंजनद मां पाणीअ जी फिराइमी मुकमिल बंदि कई वई आहे। ॿिए तरफ़ झेलम दरिया जे 38,560 क्यूसिक मां 33,000 माना 38,000 मां 33,000 क्यूसिक पंजाब जे कैनालनि खे पाणी ॾिनो थो वञे। पंजाब खे 100 सैकड़ो, वरी मां तव्हांखे ॿुधायां त पंजाब खे 100 सैकड़ो पाणी मिलण जे बावजूदि ईंदड़ रबीअ जे फसल जी पोखाईअ लाइ डैमुनि में लाॻीतो पाणी जमा कयो पियो वञे, जंहिं करे हिन वक़्तु समूरा ज़ख़ीरा 25 सैकड़ो भरिजी विया आहिनि। गुड्डू बैराज वटि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, उनखे गुड्डू बैराज खे 6,500 जे जाइ ते रुगो 2,500 क्यूसिक पाणी थो मिले, जंहिं करे गुड्डू बैराज वटि पाणीअ जी खोट 62 सैकड़ो थी वई आहे। सखर बैराज जे कैनालनि खे 39,000 क्यूसिक जे जाइ ते 32,260 क्यूसिक पाणी ॾिनो पियो वञे, जंहिं करे सखर बैराज वटि जेका पाणीअ जी खोट आहे उहा 18 सैकड़ो थी वई आहे। अहिड़ी तरह कोटड़ी बैराज जे कैनालनि खे 15,700 क्यूसिक जे बदिरां रुगो 5,945 क्यूसिक पाणी ॾिनो पियो वञे, जंहिं करे कोटड़ी बैराज ते पाणीअ जी खोट 62 सैकड़ो ते पहुची वई आहे। हाणे हिन सूरत हाल में पंजाब जा कैनाल जेके फिलड कैनाल आहे उन्हनि में पाणी छॾियो पियो वञे, डैमुनि खे बि भरियो पियो वञे। बाक़ी सिंध आहे जंहिंजो को धणी साईं कोन्हे। इन करे सिंध पाणीअ जे शदीद खोट जो शिकार आहे। हिन मौसम जा जेके असांजा फसल आहिनि उहे मुतासिर पिया थियनि, उन्हनि जी पोखाई थी न सघंदी। ऐं जेकी फसल हिन वक़्तु बीठल आहिनि, ॿनियुनि में बीठल आहिनि, उहे सुकी वेंदा।
हाणे ही सूरत हाल ॿुधाए थी त सिंध सां पाणीअ जे मामले ते नाइंसाफ़ी ख़तमु थियण जो नाव ई नथी वठे। माना कॾहिं त नाइंसाफ़ी कुझु घटिजे, पर हिकिड़े पासे हू पंहिंजो पूरो सभु था कनि, पंहिंजी हर शइ हिसे खां वधीक पाणी खणी वञनि, पर सिंध खे पंहिंजो जाइज़ हक़ उहो बि ॾियण लाइ तयारु न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾिए।